त हाणे पाण पत्थर खणी करे उन धोबियुनि खे हणे थो। हिकु पत्थर हयईं, 100 पत्थर खाधई। सभिनी धोबियुनि मिली करे उनखे पत्थर हया, गुस्से में वई हिन पत्थर छो हयो। घर वियो, सॼी राति रुनो, हिकिड़ो ई दुख थिएसि पियो, भई केरु न आयो बचाइण, केरु न आयो, कृष्ण भॻवान न आयो बचाइण। जीअं सुबुह जो वेठो पूजा करण लाइ, आरती वग़ैरह जी थाली ठाहे अॻियां वेठो, त कृष्ण भॻवान अची प्रकट थिया साम्हूं ऐं ॾाढो रोए थो, चएसि थो कल्ह मूंखे न आयो, जॾहिं मां प्रॉब्लम में हुयसि मूंखे बचाइण, न मां केॾा तव्हांखे सॾु कया, भई मूंखे बचाइण अचो। त कृष्ण भॻवान ॾिसो केॾो सुठो जवाबु ॾियनिसि था। चईंसि पहिरीं तोखे पको विश्वास हुयो भई मां ईंदुसि, तूं मूंखे सॾु पियो करी, मां घर मां निकितुसि तोखे बचाइण लाइ, पर जीअं मां हेठि पहुतुसि तुंहिंजी मदद करण लाइ, मां छा अची ॾिठो, भई तूं पाण छा थो करी, पाण तो पत्थर हणी। त मां चयो जॾहिं तूं पुॼी थो सघी त मां विच में छो अचां, त मां वापसि हली वियसि, तुंहिंजी मदद न कई। त जेतो इहा ई ग़लती इंसान पाण कंदो आहे, अगरि असां उन्हनि ते छॾे ॾियूं, असां बि पाण में पत्थर हणंदा आहियूं, पोइ 100 पत्थर पाण खे खाइणा पवंदा आहिनि। हिकु अगरि उन्हनि ते छॾे ॾियूं त उहो पाण ई अची असांजा सभु कम कंदा। पको विश्वास रखूं उन्हनि जे मथां, पंहिंजो नेम न छॾूं, नेम चालू रखूं, दरबार साहिब में अचण जो, सभु कम पंहिंजा कंदा आहिनि। असांखां वधीक चिंता उन्हनि खे हूंदी आहे पंहिंजे कमनि जी। चए तो मैं भक्तों से नहीं बिछड़ कर रह सकता हूँ, भक्तों का दुख नहीं जरा भी सह सकता हूँ। असां दुख सही वेंदासीं, पर हू असांजो दुख न सही सघंदा। चए तो भीतर के पट खोल दे मन के द्वार मिला दो, भई तव्हांजा दरवाज़ा बंदि आहिनि, उन्हनि जा दरवाज़ा खुलियल आहिनि। असांखे ईअं लॻंदो आहे सभु असां वेठा था करूं, जबकि सभु उन्हनि जे हथ में आहे। वीना बंधु दीनानाथ मेरी डोरी, जॾहिं डोरी उनजे हथ में आहे त असांजे हथ में कुझु बि न आहे। इंसान हिकु कठपुतली आहे, हू जिते चाहिनि था, जंहिं वक़्तु चाहिनि था उते पहुचाइनि था। त असां कहिड़ी बि ॻाल्हि जो टेंशन न खणूं, न ॿारनि जी पढ़ाईअ जो, न नौकरी जो, सभु पाण ई थींदो, सभु लिखियो पियो आहे पहिरीं खां। न ॿारनि जी शादी जो, न पोटनि पोटनि जो, कंहिंजो बि टेंशन न खणो, पंहिंजो भक्तीअ में ध्यानु लॻायूं। असांजे सोचण सां कुझु जल्दी थी वेंदो, अॼु ॿिज विझंदासीं सुभाणे फल अची वेंदो, फल पंहिंजे टाइम ते ईंदो। पाण केतिरो बि हुन में वधीक पाणी विझो, वधीक पाणी विझण सां फल जल्दी अची वेंदो, ईंदो फल जल्दी, उहो पंहिंजे टाइम ते ईंदो। त असां विश्वास रखी गुरू में राइट टाइम जे लाइ इंतज़ार करो। अचो आरती करियो गज जियो मुंहिंजे बाबल प्यारे जी, अचो आरती करियो